हैदराबाद जी दिल कासमाबाद में पीपी उम्मीदवार कामयाब थींदा पिया अचनि पर आवाम मुकम्मल तौर नज़रअंदाज हुजण जूं दाहूं करे थो। कासमाबाद जे इक़्तिदार जी देग 20 सालनि में कहिड़े कामयाब उम्मीदवारनि संभाली? कासमाबाद तक जे माण्हुनि जा जाइज़ ऐं बुनियादी मसइला हल थिया या न? पूरे कासमाबाद तक जे शहरी तोड़े ॿारहाड़ी जे आवाम खां आगाह कंदासीं। हिन वक़्तु PS 60 गिदू नाके खां शीदी ॻोठ तोड़े अली प्लस वाधूआ रोड, नसीम नगर चौक, अलमदार चौक, चांडिया ॻोठ, ॻोठ मोहम्मद बख्श शोरो, किरन शोरो, देशाह बुखारी, मटियारी ज़िले जी हदुनि ताईं पखेड़ियल आहे। ॿिए तरफ़ मसू बुरगड़ीअ ताईं हिन जी आबादी मुश्तमिल आहे। कासमाबाद जे तक तां 2 भेरा ज़ाहिद बुरगड़ी ऐं जाम खान शोरो कामयाब थींदा रहिया आहिनि, पर हिन कासमाबाद जे तक में 3 टाउन म्यूनिसिपल कमेटियूं शामिल आहिनि, जिन में कासमाबाद टाउन तोड़े नेरून कोट शामिल आहिनि। हैदराबाद कासमाबाद सिंध जो उहो वाहिद इलाइक़ो आहे जंहिंमें अक्सरियती सां सिंधी आबादी रहे थी। सॼी सिंध मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा सिंधी माण्हू हिते आबाद आहिनि। ख़ासि तौर ते कासमाबाद में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां शागिर्द तोड़े शागिर्दियाणी यूनिवर्सिटियुनि, कॉलेजनि में तइलीम पिराइण लाइ निजी फ्लैट्स में कमर्शियल एरियाज़ में रहनि था, पर बदकिस्मती सां चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु पूरे कासमाबाद जे PS में कंहिं बि क़िस्म जो ड्रेनेज सिस्टम न हुजण सबबु कासमाबाद जी शहरी आबादी जो गंदो पाणी पूरे कासमाबाद में फिरंदो रहे थो। कासमाबाद में सवें रिहाइशी कॉलोनी तोड़े सोसाइटियुनि में क़ाइमु पार्कनि ते कब्ज़ा ऐं उजड़ियल नज़र अचनि था, पर को बि सार संभाल करण वारो नाहे। पूरे हैदराबाद में हिकु वाहिद तफ़री पार्क मौजूदु आहे, पर उते बि चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु हाणे तफ़रीगाह में का बि तफ़री न बची आहे। नई ज़ू घर में जानवर, पर पूरे कासमाबाद जे रोडनि जी ॻाल्हि कजे त उहे तबाही जे किनारे ते पहुतल आहिनि। कासमाबाद जा शहरी परेशानी आलम में ज़िंदगी गुज़ारिन था। उन ई हवाले सां हैदराबाद कासमाबाद जा शहरी छा था चवनि, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं। असां अगरि जे कासमाबाद जे चेयरमैन वारी ऑफिस में वेंदासीं त बर्थ सर्टिफिकेट जेको आहे उन खां वठी जेको 500 रुपए जो आहे, 1000 रुपया रिश्वत खां बग़ैर नथो मिले। ईअं ई असां वरी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी ऑफिस वञूं था त उते बग़ैर रिश्वत जेको कमु कोन्हे। वरी उते असां रेवेन्यू वञूं था मुख़्तियार कारी रजिस्ट्रार जी ऑफिस में, त उते ॻरी ॻरी रक़मूं 20-20, 25-25, 30-30 हज़ार रुपया खातनि जे सर्टिफिकेट जा वठंदा। इहा हिननि जी हालत आहे। आम शहरनि में तव्हां ॾिठो हूंदो त वॾियूं जेके सिटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जा मेन चौराया ऐं गलियूं हूंदियूं आहिनि, या जेके मेन हब हूंदो आहे उन्हनि खे माण्हू कोशिशि कंदा आहिनि ख़ूबसूरत कंदा आहिनि। असांजे कासमाबाद जी ख़ासि करे PS 60 जी इहा नाहेली आहे हिते हुकूमत जी, जो मेन वाधू आहे जेको असांजो जेको पाणी हुजणु खपे आहे, उहो असांजे मेन चौक मेन शाहराह गटर पियो आहे। सो इहा तव्हांजे साम्हूं हालत आहे। कासमाबाद में कब्रिस्तान वारे पासे तव्हां वेंदो त कब्रिस्तान असां वटि माण्हू जेॾीमहिल डेथ थिए थी त उन वटि मैयत बस कासमाबाद में कोन्हे का। 20-20 हज़ार रुपया ब्लैकमेल थी माण्हू 20 हज़ार रुपया भरीनि था ऐं मैयत बस खणी जेॾीमहिल वरी पंहिंजी मैयत कब्रिस्तान वञनि था त कब्रिस्ताननि में जेको असांजो गुलिस्तान सजा जो कब्रिस्तान आहे, GR वारो कब्रिस्तान आहे, मेन कासमाबाद वारो कब्रिस्तान आहे, इन्हनि कब्रिस्ताननि में 20-20, 25-25, 30-30 हज़ार रुपया मैयत गॾु हुजण जे बावजूदु ब्लैकमेल करे माण्हुनि खां वरिता वञनि था। इहो सॼो निज़ाम हिकिड़ो मथां खां हिननि जूं मंथली सेटअप सिस्टम ठहियलु आहे, जंहिंजे करे ग़रीब आवाम जेको आहे हिते उहो तमामु घणो परेशान आहे। हर चीज़ से जो है ना बेदार हो गए। कोई हमारे मकसद मामलात बिल्कुल तबाह और बर्बाद हो गए। कारोबार के मामलात बिल्कुल तबाह और बर्बाद हो गए। किसी चीज़ में भी हालात नहीं है, खाने जैसे हालात नहीं है, घर में हालात नहीं है, कारोबार के हालात नहीं है। क्या करें? अब ये हुक्मरानों को चाहिए कि सारी चीज़ों में इन गरीब लोगों का ख्याल करें, खाने पीने की चीज़ों का ख्याल करें, पेट्रोल का, बिजली के मामलात, ये सारे। अब कमा 50,000 रहें और ख़र्चा जो है वो 1 लाख रुपए का हो रहा है, तो 150 बाकी कहाँ से लाएं? जैसी महंगाई हो गई है। लोड शेडिंग के हवाले से तो वो तो था ही था मामला। बिजली के बिलों का देखो ना आप कि बिजली को बिलों का हाल क्या है। लोड शेडिंग भी वही, बिजली भी नहीं है, और जब बिजली का बिल आ रहा है तो वो 10 गुना ज़्यादा आ रहा है, जो भर ही नहीं सकते हम दुकानदार। मुतालबा यही है कि हमारा जो है मामला सारे देखे जाएँ, सारे बिलों में पेट्रोल के मामला, सारे जो अशिया खाने पीने की हैं घर की, उनके मामला जो महंगाई हुई है वो कम की जाए। कारोबार बिल्कुल भी नहीं है। असां इहो पिया चऊं त असां दुकानदार आहियूं ऐं कमर्शियल यूनिट असां पैदा कयूं,
उन खां अलावा बिजली जी हालत इहा आहे त सॼो 8-8 कलाक 9-9 कलाक लाइट कोन्हे का ऐं उन खां अलावा लाइट हुजण ते जेकी लाइट अचे थी उन में बिजली जा बिल तमामु ॿीण टीण ते असां पे पिया कयूं ऐं उन खां अलावा हालात तव्हां ॾिसो पिया मुल्क जा छा पिया हलनि पेट्रोल छा पियो हले ऐं उन खां अलावा बिजली जा यूनिट्स छा पिया हलनि त असां इहा अपील कंदासीं त इन्हनि शयुनि खे ॾिठो वञे इन्हनि ते नालो छा आहे उनखे गौर कयो वञे इन्हनि यूनिट्स ते ऐं बिजली जे बिलनि ते कमर्शियल यूनिट ते त आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। बिजली न आहे पर बिल ईअं थो हले मीटर असांजो ईअं धड़ाधड़ थो हले ॼण असां हिते सोन जो को कारोबार कंदा हुजूं। असां नंढो हिकिड़ो कारोबार कंदा आहियूं हिते हिकु त हिन मुल्क में को नौकरियूं आहिनि कोन नौकरियूं आहिनि त बि हिते पैसनि सां नौकरियूं ऐं वॾे माण्हुनि ते ई मिलनि थियूं। बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त बिजली जो बिल वधंदो थो वञे जिते दुकानदार जो बिल ईंदो 2-3 हज़ार रुपया उते 10-10 हज़ार रुपया दुकानदार जो बिल पियो थो अचे त दुकानदार कारोबार करे या दुकानदार बिजली जा बिल पे करे। चलो हिते ख़ाली बिजली जो बिल न आहे दुकानदार खे पंहिंजो घर बि ॾिसणो हूंदो आहे घर जो बजट बि हलाइणो हूंदो आहे ॿारनि जा स्कूल बि ॾिसणा हूंदा आहिनि पर दुकानदार जा वरी बि अलाह जा लख शुक्र आहिनि असांजा पंहिंजा कारोबार आहिनि जेके मज़दूर तबिको आहे उहो त पिसजी वियो आहे। हाणे कासिमाबाद मां सम्झां थो पियो त असांजे सिंध जे मिडिल क्लास जो ही हिकिड़ो वॾो में वॾो शहरु आहे। हिते असांजा समूरा अदीब दानेश्वर फ़िलासफ़र सभु हिते रहनि था पिया पर मां सम्झां थो गुज़िरियल 15 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत कासिमाबाद खे गज़ा बनाइण में का कसर कोन छॾी आहे। मिसलन मां ॿियो कुझु नथो चवां हिन पढ़ियल लिखियल आबादी में या कहिड़े बि जेको आबादी में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे खपनि थियूं पियूं अॼु जे हिन जदीद दुनिया खां वठी अॻिली दुनिया ताईं बि सभ खां पहिरियों असांखे आहे पीअण जो साफ़ु पाणी जेको कासिमाबाद में बिल्कुलु कोन्हे। सुठो सीवरेज जो निज़ाम जंहिंजी हालत इहा लॻी पिया तव्हां वञो त घिटियूं बाक़ाइदे पाणी जे गटर जे पाणी सां भरियूं पियूं आहिनि। रोडनि जी हालत इहा आहे अली पैलेस खां वठी अलमदार चौक ताईं ही 25 करोड़ जो जेको हाणे रोड ठहियो आहे हुन रोड जी हालत तव्हां वञी ॾिसो त उन रोड जे ठहण खां पोइ उहो रोड तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। अचो ॿियो हिते बेरोज़गारी आहे हिते के सनती यूनिट कोन्हनि त जेके बेरोज़गार नौजवान जेके बाक़ाइदे बाज़ार डिग्रियूं खणी घुमंदा था वठनि उन्हनि खे को रोज़गार मिले। स्कूल जहिड़ी आबादी आहे उन हिसाब सां हिते असांखे स्कूल ओतिरा कोन्हनि असांखे कालियूं इस्पताल जी हालत छा आहे इस्पताल जी हालत इहा लॻी पई आहे जो उते दवाऊं कोन्हनि। असांखे हिन कासिमाबाद जेको हिकिड़ो असांजो सिंध जो दिलि आहे दिमाग़ आहे मर्कज़ आहे हिते असांखे हिकिड़ी बहितरीनु इंडस इस्पताल जहिड़ी इस्पताल खपे छो त सॼी इंटीरियर जी ॿारहाड़ी कासिमाबाद जो रुख करे थी पई। असां सम्झूं था त इहे उहे बुनियादी ज़रूरतूं शयूं आहिनि जेके हर इलाइक़े जे रहंदड़ माण्हुनि खे ॾियणु खपनि पर 15 सालनि में हिते सवाइ तबाही ऐं बर्बादी जे ॿियो कुझु बि न थियो आहे। कासिमाबाद जे शहरी आबादी जा अक्सर ॿार प्राइवेट स्कूलनि में तइलीम पिराए रहिया आहिनि छो जो सरकारी स्कूलनि में फर्नीचर ऐं बिल्डिंग्स ऐं किताबनि समेत बुनियादी मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿारहाड़ी जा अक्सर केतिरा ई स्कूल जेके खंडरात जो मंज़र पेश करे रहिया आहिनि पर अक्सर स्कूलनि में वॾेरनि जा माल मताव ॿधल रहनि था ऐं ख़ासि तौर ते केतिरा ई ॿारहाड़ी जा स्कूल गोदामनि में तब्दील थींदे नज़र आया। उन ई हवाले सां KTN न्यूज़ जी टीम दौरे करण दौरान ॻोठाणनि जो चवणु हो त सर इन इलाइक़े में इशू तव्हां ख़बर आहे त रोडनि जा आहिनि या गैसनि जा आहिनि या स्कूल जा तव्हां ॾिसी आहियो स्कूलनि जो हालत हाणे हिकिड़ो असांजे स्कूल में ॿिया बि सभई स्कूल आहिनि ऐं फ़र्शबंदी बि पंहिंजे मुफ़ादनि ते कंदा असां फ़र्शबंदियूं न आहिनि का गैस बि न आहे का बि सहूलियत न आहे असांखे जेके कंदा पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जेके हुनजा ख़ासि माण्हू चिमचा हूंदा आहिनि उन्हनि जो कमु कंदा आहिनि। स्कूल जेके आहिनि तइलीमी इदारा इहे काफ़ी डैमेज थी चुका आहिनि इन्हनि ते को नज़रसानी कोन्हे जेके बि अचनि था तइलीम जा वज़ीर सो उहो पंहिंजा मुफ़ादात हासिल करे ऐं आवाम खे जेके ग़रीब मिसकिननि जा ॿार आहिनि उन्हनि खे ईअं छॾियो वञे थो उन्हनि खे दरबदर कयो वञे थो छो त तइलीम सभु खां जेका वधीक ॻाल्हि आहे जेका रोशनी वारी ॻाल्हि आहे जेका आवाम खे जेके माण्हुनि खे शऊर ॾेई सघे थो उहा तइलीम उहा तइलीम जे इदारनि खे जेकॾहिं बर्बादु कयो वञे थो त पोइ ग़रीब जा ॿार कीअं मथे अची सघनि था कीअं ऑफिसर थी सघनि था कीअं वॾनि तबिक़नि ते उहे पहुची सघनि था त इहे बि काफ़ी इशू आहिनि ऐं माहौलियाती गदलान बि काफ़ी आहे ड्रेनेज सिस्टम जो को सिस्टम निज़ाम कोन्हे असां यूसी मसू बुरगुड़ी आहे उते बि तव्हां ॾिसो ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो मुकमल तरह जेको आहे डैमेज थी चुको आहे को रिलीफ कोन्हे
ऐं गंदगी जाम आहे ऐं हिते पोल्ट्री फार्म आहे, उन जे करे इलाही गंदगी जंहिंसां अस्थमा जो जेको आहे पेशेंट असांजे ॻोठ में ॻोठ शहरखान बिरोही में अस्थमा दम जा जेके आहिनि मरीज़ इलाही हिते माना थी चुका आहिनि। तक़रीबन 20% असांजे ॻोठ शहरखान बिरोही ऐं ॿिया बि ॻोठ आहिनि, उन्हनि में दम जा मरीज़ अस्थमा जा मरीज़ छाती जंहिंजा ख़राब थी चुका आहिनि। सो इहे बि इशू असांजे लाइ काफ़ी वॾो इशू आहे। हिन जंहिं जाइ ते बीठा आहियूं ॻोठ शहदाद खान बिरोही, हीउ 200 साल पुराणो क़दीमी ॻोठ आहे ऐं तक़रीबन 300 घरनि ते मुश्तमिल हीउ ॻोठ आहे। हीउ गैस तव्हांजे पासे मां गुज़रे थो, पर हितां जो माण्हू अॼु बि आला छेणा ऐं काठियूं ॿारण ते मजबूर आहे, जॾहिं त ॿेला आहिनि ई कोन काठियूं किथां अचनि। इंतिहाई कसम परसी वारी सूरत हाल आहे, माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी नथो पचाए सघे। रोज़गार जे मामलनि में इहो आहे त हीउ इलाइक़ो इंतिहाई ज़रख़ेज़ इलाइक़ो आहे। तव्हांजे पासे में कुनर ऑयल फील्ड आहे, खोड़ सारियूं ऑयल फील्ड आहिनि, पर असांखे पट्टीवाली ऐं चौकीदारी बि ॾियण जे लाइ केरु तयारु न आहे, छाकाणि त हितां जा चूंडियल वज़ीर मशीर MP MNA उन्हनि खां ज़ाती आसाइशूं था वठनि, उन्हनि खां पैसा वठी हितां जे माण्हुनि जे हक़नि खे तीनवाल था कनि, जंहिंजे करे हिते बेरोज़गारी आहे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन इहा आहे त हिते चोरनि खे छुटी आहे, सॼो ॾींहुं जेका जो पंहिंजो उहे चोर थाणेदारी था कनि, राति जो साॻियूं वर्दियूं लाहे हिते रोड ते बीठा आहिनि। कंहिं बि इज़त वारे जी इज़त महफ़ूज़ न आहे। हिते जेको बि सियासी मुखालिफ़ आहे उन ते 5-5, 10-10 FIR थियूं थियनि, त जीअं माण्हू ॾिनल रहनि, हिसियल रहनि। वॾेरनि जे उताकुनि खे आबाद करण जे लाइ वरी पंहिंजा कारींदा मोकिलनि था त बाबा तव्हां फलाणे भोतार ॾे हलो, तव्हांजा सभई मसइला हल थींदा। बाबा दुनिया वञी चंड ते पहुती आहे, असांजो माण्हू अञा इन वॾेरनि जे जकड़ में फाथो रहे थो। उन जे करे हीअ जेका इलेक्शन आहे उहा इलेक्शन फ़ैसिला कुन इलेक्शन हूंदी, त हितां जो माण्हू बि हिननि जे ज़लालतुनि मां तंग थी चुको आहे। हीअ माण्हू वॼाइनि पिया त की अहिड़ा माण्हू अचनि जेके असांजे हक़नि जी ॻाल्हि कनि, असांजे बचनि जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि कनि। तालीम जे लिहाज़ खां हीअ इलाइक़ो इंतिहाई पुठिते पियल आहे। हितां जो ॿारु हैदराबाद शहर थो अचे, हीअ 12-14 किलोमीटर जो पंधु करे, जेकॾहिं तालीम हिते बहितर हुजे। हिते स्कूल जी बिल्डिंग त आहे, इंतिहाई ज़बून सूरत हाल जो शिकार। नाले मात्र अमलो बि आहे जेको लखे रुपया पघारूं खणे थो, पर सहूलियतूं न हुअण जे करे माण्हू मजबूर आहिनि त पंहिंजे बचनि खे तालीम ॾियारण जे लाइ शहर जो रुख़ था कनि। पर जेकॾहिं तालीम मुफ़्त सुठी ऐं संदनि दर ते मिलंदी त माण्हू छो न जेका पंहिंजनि ॿारनि खे उते पढ़ाईंदा। ॾिसो, जेके बि गुज़िरियल वक़्त में चूंडियल नुमाइंदा जेके बि थिया आहिनि, यानी या 30 साल खां या 20 साल ताईं, अॻु में उहे पाण हुआ त उहे पाण त गुज़ारे विया। हींअर उन्हनि जो औलाद बि बीहंदो अचे त MNA ते या PS 60 ते बि, त बहरहाल छा आहे, हेसी त हाणे असांखे त अहिड़ो कमु हिननि जो किरदारु या कमु नज़र नथो अचे त ॻोठनि जा जेके सिस्टम आहिनि, बुनियादी सहूलियतूं आहिनि, जीअं हिकिड़ी 3 शयूं अहम हूंदियूं आहिनि, सिहत, तइलीम, रोज़गार, इहे त न हुजण जे बराबरि आहिनि। अगरि किथे स्कूल आहे त अमलो कोन्हे, स्कूल बि न हुजण जे बराबरि आहे, तइलीम त न हुजण जे बराबरि आहे। हिते ॿारहाड़ी जा माण्हू आहिनि त एतिरो पैसो न आहे त पंहिंजे औलाद खे ॿारनि खे वञी शहरनि में पढ़ाइनि। अगरि 1-2 अगरि पढ़ाए थो त उहो बि त न थियो। बाक़ी जेके ॻोठ में आहिनि उहे त ईअं आहिनि, को तइलीम ॾांहुं रुजू थिए कोन थो, तइलीम ॾांहुं अॻिते वधनि ई कोन था। त इन करे जेका वॾेराशाही आहे उन्हनि खे फ़ाइदो आहे, छो जो ॿारहाड़ी में तइलीम न हुजण जे करे त जीअं चवंदा कोन्हनि, जेतिरो बि मुरीद जाहिल आहे त पीर कामिल आहे, अहिड़े तरीक़े सां वॾेरनि खे फ़ाइदो आहे त पोइ हिते तइलीम आहे कोन। ऐं ॻोठनि जेका CC ब्लॉक हूंदी आहे, एतिरे क़दुरु त उहे बि हिन ॻोठ में न आहिनि मौजूदु। हिन टाइम ते उहे बि न आहिनि, ड्रेनेज सिस्टम बि न आहे। ऐं जेका पाणी खारो आहे त उन्हनि जी का प्लांट लॻल न आहे। पाणी जेको खारो वापराईंदा त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में माण्हू मुब्तला थी विया आहिनि। ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि। तव्हां ॾिसो हिते कारी साई केतिरो आहे, ऐं जेका एड्स आहे इहो केतिरो फैलियल आहे। हिते इंतिहाई तमामु घणी आहिनि। UC में इहे 2-3 जेके ख़तरनाक बीमारियूं आहिनि, मूज़ियूं आहिनि, इन्हनि में काफ़ी माण्हू काफ़ी डेथ थी विया आहिनि। असांजा पंहिंजा अज़ीज़, असां पंहिंजे कुलनि ते असां पंहिंजनि जा हितां लाश खयां हूंदा त हिन एड्स वॻे ऐं हेपेटाइटिस C जे वॻे हिते एतिरियूं बीमारियूं आहिनि, छो जो पाणी जर जो हिते बहितर न आहे। ऐं बिल्कुलु इन में 70 खां 80% सेंखियो आहे, ज़हर आहे। हिते पाणी जो का बि सहूलियत हिते न आहे। सिहत जो निज़ाम हैदराबाद जे कासिमाबाद शहरी इलाइक़े में न हुजण बराबरि आहे। कासिमाबाद में सिर्फ़ 2 सरकारी अस्पतालूं मौजूदु आहिनि। तालका अस्पताल कासिमाबाद में बाअसर धुर जो अमलो तोड़े डॉक्टर स्टाफ मौजूदु आहे,
पर जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां कमकार संभाले थो। तालका कासमाबाद अस्पताल में बुनियादी सहूलियत न हुजण जे करे मरीज़नि खे पर्चियुनि में सिर्फ़ रेफर टू सिविल अस्पताल ऐं रेफर टू कराची मुंतकिल कयो वञे थो। सिंध में एड्स हैदराबाद जे ॿाहिराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रिपोर्ट थी आहे, पर सरकार उन जे बचाव लाइ को बि क़दम न खयो आहे। उन जे हवाले सां ॻोठाणनि जो चवणु आहे त तव्हां त 5 सालनि जी ॻाल्हि कयो था, पर गुज़िरियल 10 सालनि खां वठी हितां जा चूंडियल जेको MP हो उहो वज़ीर हो, कॾहिं बल्दियात जो वज़ीर हो त कॾहिं वरी इरिगेशन जो वज़ीर हो। कासमाबाद जी सूरत हाल अॼु बि उहा ई खंडर आहे, सवाइ हिकु अधु मेन रोडनि जे जेको हैदराबाद पैकेज में ठहियो, बाक़ी घिटियुनि जी साॻी सूरत हाल आहे। गटर नाला सभु भरिया पिया आहिनि। कल्ह असांजे दोस्तनि जो कज़ियो थियो D ब्लॉक में, त मूं ख़ालिद चांडे खे उहा तस्वीर मोकिलियूं त ॼण ॿेड़ी बीहारणी थी पवे। उहा सूरत हाल आहे। बेरोज़गारी इंतिहा दर्जे ते पहुतल आहे। वाइदा वचन त वॾा कया हुआ त तव्हांखे रोज़गार ॾींदासीं, पर रोज़गार जो आलम इहो आहे त कंहिं माण्हू खे को रोज़गार न मिलियो आहे। इस्पतालुनि में तव्हां वेंदव त कासमाबाद जी इस्पताल में एॾी वॾी अक़रबा परवरी आहे, ख़ुदि उन बंगले जा माण्हू जेके आहिनि, कंहिं ख़ासि ज़ात जा माण्हू, उहे स्टोर कीपर आहिनि। तालके इस्पताल जो दवाऊं प्राइवेट स्टोरनि ते वञी जेका पंहिंजो नीलाम थियनि थियूं। आम माण्हू हिकिड़ी टिकी जे लाइ परेशान आहे। डॉक्टरनि जो रवैयो इंतिहाई ढंगो आहे। असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी जी सरकार ॿिनि हथनि सां हर महकमे खे लुटे रही आहे, ॿिनि हथनि सां लुटे रही आहे। हिते माण्हू बेयारो मददगार आहिनि, पर ईंदड़ इलेक्शन असीं 5 साल रड़ियूं कंदा रहूं था त बाबा माण्हू सुजाॻ जो पंहिंजनि हक़नि जे लाइ। माण्हू असां सां हर ॾुख सुख में गॾु बीठा आहिनि, जलसे जुलूस में बीहनि था। इंशाअल्लाह ताला हिन इलेक्शन में माण्हू पंहिंजे वोट जो बि सही फ़ैसिलो करे ऐं हिननि खां इंतकाम वठंदा, छाकाणि त हीअ 5 ई साल जेका हिननि माण्हुनि जी ॿेड़ी ॿोड़ी आहे। असां इंशाअल्लाह ताला वोट जे ज़रिए इन्हनि जी ॿेड़ी ॿोड़े ऐं सिंध प्रस्त अॻुवाणनि खे असेंबली में पहुचाईंदासीं। पाणी तमामु ख़राबु आहे हिते। एड्स जो बीमारी जेको पाणी जे करे बीमारियूं आहिनि, एॾा वधियल आहिनि जो छा ॿुधाए। इन में पाणी जो सिस्टम तमामु आहे ऐं गैस बि तमामु हिकिड़ो असां कोन्हे, पर इलाही ॻोठनि में गैस कोन्हे। गैसनि जो ऐं रोडनि जा बि इलाही सहूलियत न आहिनि। MP में पंहिंजी मर्ज़ी थियनि, जेके मन मस्ती सां ॾियनि या न ॾियनि। हैदराबाद जे कासमाबाद तक में स्पोर्ट जो को बि अहिड़ो ग्राउंड मौजूदु न आहे जंहिंमें कासमाबाद जा रांदीगर रांदियूं खेॾी सघनि। नेशनल स्टेडियम तबाही जे किनारे ते पहुतल आहे। ॿाहिराड़ी जा नौजवान पंहिंजे ॻोठनि जे मिटीअ जे मैदान ते रांदि रूंद कनि था, पर चूंडियल नुमाइंदा हेल ताईं को बि अहिड़ो पैकेज न ॾेई सघिया आहिनि जिते शहरी तोड़े ॻोठाणा रांदि रूंद करे सघनि। शहरियुनि जो चवणु आहे त कासमाबाद PS तक ते सरकारी सतह ते को बि बस स्टैंड मौजूदु न आहे। पूरे कासमाबाद में गैर क़ानूनी वॾे तइदाद में रोडनि ते कब्ज़ा करे बसुनि कारुनि रश्कनि जा अॾा क़ाइमु करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि शहरनि खां डबल भाड़ो वसूल कयो वञे थो। उन ई हवाले सां शहरनि जो चवणु आहे त सर वोट त हाणे अबनि ॾाढनि खां वठी पीपल्स पार्टी खे ॾींदा था अचूं ऐं सिंध में त असां वटि जेको आहे असां कोशिशि कंदा आहियूं त पीपल्स पार्टी खे वोट ॾियूं ऐं पीपल्स पार्टी असांजा मसइला मसाइल हल करे। पर हिन तव्हांजे साम्हूं आहे रोड रस्ता गलियूं जेको बि ड्रेनेज सिस्टम आहे, जेके रस्तनि जी जेका हालत आहे, रोडनि जी जेका हालत आहे, उहा तव्हांजे साम्हूं आहे, हर माण्हू जे साम्हूं आहे, लिकियल छिपियल कंहिंखां बि कोन्हे। इन्हनि उमेदुनि ते हींअर ताईं हलूं था त अॼु सुभाणे बहितरी थी बेहतरी, पर फ़िलहाल अञा ताईं त का अहिड़ी शइ कोन थी आहे। अॼुकल्ह हर को अक़दार में अचे पियो माल कमाइण लाइ, इंसान जी कोई ख़िदमत लाइ कोई तयारी न आहे, न कोई करण बि चाहे थो। रोड रस्ता तव्हांजे साम्हूं कासमाबाद जो मेन रस्तो तव्हां अली पैलेस खां ॾिसो, गटरनि जो पाणी बीठो आहे, गाॾियूं गुज़र करनि पियूं, तव्हांजे साम्हूं आहे। असां तव्हांखे हुकमरान जी कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं? तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां मीडिया ते घुमियो पिया ॾिसो पिया। ऐं बिजली जो ॾिसो था बुरान आहे, पाणी जो बुरान आहे, गैस जो बुरान आहे, हर शइ जो बुरान ई बुरान आहे। माशाअल्लाह पाकिस्तान असांजो भलो मुल्क आहे। जे हुकमरान चाहिनि त कमु भलो थी सघे थो, जे पंहिंजो खीसो भरींदा त कुझु कोन थींदो। इहे वॾा हिते आया जेके जाम ख़ान छोरो आयो ऐं असांजो आदिल साहब जमाली साहब आयो जी, सभु वचन वाइदो करे विया इंशाअल्लाह तव्हांखे रोड नालियूं ॾींदासीं ऐं तव्हांजा जेका मसइला हल कंदासीं। अॼु ताईं को मसइलो बि हल कोन थियो आहे। साईं ॻाल्हि इहा आहे त पाड़नि में ॾिस गंदगी लॻी पई। तुंहिंजे इलाइक़े में मसइला हुआ कहिड़ा आहिनि जेके हल थियणु घुरिजनि? हल थियणु इहो आहे त असांखे रोड खपे। घणे सालनि खां कोन था ठाहे ॾियनि? इलाही टाइम थी वियो आहे। असां 2008 में हिते आया आहियूं साईं, उन खां बाद का कमु बि न कयो आहे। चई विया आहिनि आया कि तव्हांखे इंशाअल्लाह जेको बि आहे त तव्हांखे सभु शइ कमु कराए ॾींदासीं ऐं असां पंहिंजा जेको आहे त वोट बि ॾिनासीं, सभु शइ ॾिनासीं। हेॾा पटका ॿधल थियल अचे वेहनि था यार, अची बसि तव्हां सभु मसइला हल कंदासीं।
ऐं अल्हम्दुलिल्लाह बस वो मालिक ॾे थो पियो, बाक़ी इन जे आसिरे तो कुछ आहे कान सम्झिया। पंहिंजो पकड़ जो दुकान आहे हिते सीधी ॻोठ में, हिते पंहिंजो घर आहे हिन गली में साईं। भई अधु ताईं इहो हिते कमु रहिजी वियो आहे। ये गटर लाइन असांजी आहे ईअं ख़राबु रही आहे, राति जो अचण में ॾाढी तकलीफ़ थी थिए असांखे। बचो ॿार अचे थो वञे थो उनखे ॾाढी तकलीफ़ थिए अचण वञण में। का बि सहूलियत न मिली आहे हिते असांखे, न छा न छू कुझु बि कोन्हे। को जो खणी कुझु छा थी थिए, महांगाई ॾिसो केॾी थी वई आहे। ग़रीब माण्हू हींअर अटे वठण जे लाइ परेशान लॻो पियो आहे, हर शइ जे लाइ परेशान लॻो पियो आहे। असां इहो अधु टुकड़ी ठहियलु आहे, तरकारी जेके जंहिंजी पोच आहे, जेके न आहिनि पोच हिते निंदण खां थिया वेठा आहियूं। हीअ 15 ॾींहं गटरनि में हीअ हालत ई कंहिं कोन भाऊ ठहिया। 2 टे ॼणा एमएलए आयो साहिबु, इहे गटर खोलाराए, इहे अॼु ताणी इहे खोलिया आहिनि। इहे गटर चौंक लॻी पिया, अॼु ताणी हिन जो कमु ई न थियो आहे। चए बसि तव्हां अॼु राति ॾियूं था पेप, सुभाणे राति ॾियूं था पेप, मिशीन खणी पाणी कढियो आहे, हाणे इहा हिते धोड़ बि पाए। असांजे माना 5 साल में का बि कमु हिते 10 सालनि में या 15 सालनि में न थियो आहे। हीअ को 2007 में लाइन लॻी, जेकी माना हेठि दॿिजी वई आहे। हिन असां सिरू ॾींदा आहियूं, अचूं पिया भरा विझंदा पिया अचूं, सिरू विझंदा पिया अचूं भरा। हीअ लाइन एतिरी हींअर को जमादार हिन में अंदरि कोन थो गिरी सफ़ाई करे। लेन विच में माण्हुनि भञी बि छॾी आहे, टोड़े छॾी आहे, ख़राबु थी आहे। हिते पाणी गटर जो उथे थो बाक़ाइदे हेॾो पाणी थी वञे, असांजे दरनि ताणी पाणी आहे, असांजे घरनि ताणी पाणी आहे। को कमु करण लाइ राज़ी न आहे। वञूं था यूनियन वटि, यूनियन चए थी बाबा असांजो कमु ई न आहे। वञूं था चेयरमैन चए थो बाबा मुंहिंजो वञे ई न। हाणे वञूं त कंहिं वटि वञूं, इहा का सम्झ में ॻाल्हि थिए। पीपल्स पार्टी वारा चवंदा बाबा फलाणी पार्टी ॾे वञो, हू चवंदा फलाणी पार्टी ॾे वञो। बल्दिया वारा चवंदा तव्हांजा बिल न आहिनि, हीअं न आहिनि, फलाणा न आहिनि। बाबा असांजे छाजे में बिल कोन्हे। असां गैस जो बिल भरियूं पिया, लाइट जा बिल असां भरिया आहिनि, हर शइ असां ॾिनी आहे। असां हर शइ में असां पंहिंजे पाकिस्तान जी हर शइ में बाबा जेकी शइ वठूं था हुन में टैक्स वठनि था असांखां। रोज़ आए ॾींहुं गटर बंदि थिया पिया आहिनि ऐं वॾो आवाम खे हिते मुश्किलातूं पाण खे जेके सहणियूं थियूं पवनि। असांजो ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु क्लियर न आहे। असां जनाब काशिफ़ ख़ान छोरो खे मेयर आहे हैदराबाद जो, उन्हनि खे चवंदासीं, जाम ख़ान छोरो खे चवंदासीं त बाबा असां तव्हांजा वोटर आहियूं। हीअ कासमाबाद वकार टाउन आहे जेको हितां जा तक़रीबन ड्रेनेज जा सिस्टम ख़राबु लॻा पिया आहिनि। रोज़ आवाम खे हितां खां मुश्किलात करणी थी पए ऐं जेको गुज़र सफ़र हितां खां ॿार बच्चा अचनि वञनि था, गटरनि जा ढकण खुलिया पिया आहिनि, गटरनि में बिल्कुलु वही भरिया पिया आहिनि। पाणी जो रोज़ हिते माना गंदगी लॻी पई आहे। उन खां अलावा फिल्टर प्लांट पाणी बि हिते न आहे, किनो पाणी थो अचे जंहिंमें बदबू थी अचे पई बिल्कुलु। असां बि हितां रिहाइशी ऐं महिरबानी करे असांखे हितां जा जेके फिल्टर प्लांट वारा पाणी आहिनि उहे पाणी असांखे क्लियर करे सही करे लॻाए ॾिनो वञे। ऐं जेके लाइनियूं आहिनि पाणी जूं वॾियूं लाइनियूं, ही तव्हां ॾिसी सघो था त हिते जेके पाइप लॻा पिया आहिनि ॿाहिरि ई ॿाहिरि, जेको वॾी का लाइन न आहे जंहिंजे करे को ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे सघे। 20 खां 25 हज़ार रुपया खणी करे ॿाहिरि वॾा 200 300 फुट जा पाइप जॾहिं असां हणी था अचूं त तॾहिं वञी कमु था उहे बि टुटी था पवनि। महिरबानी करे असां हितां जी जेका गवर्नमेंट आहे, हितां यूसी चेयरमैन आहिनि, जेके यूसी टाउन चेयरमैन आहिनि, उन्हनि खे असां अपील था कयूं त बाबा महिरबानी करे कासमाबाद ही वकार टाउन में असांखे कमु कराए ॾियो त जीअं असांखे का सहूलियत थी सघे, असां इन्हनि शयुनि खां बची सघूं। पानी जो है बिल्कुल बदबू वाला आ रहा है, फ़िल्टर प्लांट लगना चाहिए। और दूसरी बात यह है कि गटर सिस्टम हमारा आए दिन बंद रहता है और पानी गलियों में खड़ा रहता है। कोई भी बच्चा यहाँ से इधर उधर नहीं जा सकते, यहाँ बीमारी हो सकती है, फौतगी हो सकती है। हमारे लिए बहुत ज़्यादा तकलीफ़ात है और इसकी तकलीफ़ात को मद्देनज़र रख के जो है ना हमारे लिए मेहरबानी करके हमारे ऊपर रहम फरमा लें। और जो हम कर सकते हैं हम अपनी तरफ से फुली कोशिश कर रहे हैं, लेकिन आपकी तरफ से हमें कोई रिस्पांस नहीं मिल रहा है। इसके लिए हम आपको रिक्वेस्ट कर रहे हैं कि मेहरबानी करके हमारी जो है ना इस चीज़ को मद्देनज़र रख के हमारे ये काम करके दीजिए। सॼे कासमाबाद में सॼो इलाइक़ा बुॾा पिया आहिनि, ड्रेनेज सॼी तबाह लॻी पई आहे। असांजे पासे में ई तलका इस्पताल आहे, इस्पताल में वेंदो त तव्हांखे दवा कोन मिलंदी। ऐं ॿियो वरी वापडा जा इदारा तबाह लॻा पिया आहिनि। MPA MNA कंहिं माण्हू ॾे कोन विया आहिनि। हाणे इलेक्शन आहे, पंहिंजे घरनि मां निकिरंदा, सभिनी ॾे वेंदा। असां माण्हुनि खे पुरज़ोर अपील था कयूं त पंहिंजो वोट दुरुस्त इस्तेमालु कनि, पंहिंजे लाइ, सफ़ाईअ लाइ, ड्रेनेज लाइ, सिहत लाइ, तइलीम लाइ। कासमाबाद जा सभु तइलीमी इदारा तबाह लॻा पिया आहिनि, उन्हनि में टीचर पढ़ाइनि कोन था, स्कूल जहिड़ो वीरान लॻा पिया आहिनि। ऐं सॼो माहौल तव्हां ॾिसो था पिया, इहो ई आहे। मेन मसइलो पाणी जो आहे ऐं ॿियो ड्रेनेज जो आहे, जेको तबाह लॻी पई आहे। न को माण्हू घरां निकिरी थो सघे ऐं न को माण्हू ॿाहिरि निकिरी थो सघे, न को ॿाहिरि को पढ़ण लाइ वञी थो सघे, न को वञी कोन थो सघे। पहिरीं मसइलो इहो आहे त बाबा ड्रेनेज असांखे हुजे, पाणी हुजे, रोड हुजनि। हीउ मेन रोड आहे कासमाबाद जो, सॼो तबाह लॻो पिया। हींअर 6 महीना बि कोन थिया आहिनि इहो रोड ठहियो आहे।
इहो तव्हां ॾिसो खाइनि पिया लुटनि पिया केरु एहतिसाब करण वारो कोन्हे इदारा एहतिसाब वारा उहे बि हिननि सां भाॻे भाईवार लॻा पिया आहिनि उहे बि खाइनि पिया उन्हनि खे बि माल मिले पियो अवाम बेयारो मददगार आहे अवाम पंहिंजो पुरसाने का हाल आहे कोन हींअर इलेक्शन जो सीज़न आहे मौसम आहे हाणे इहे निकिरंदा पंजे ॿिरनि में हर अवाम वटि ईंदा हर दर ते वेंदा त भई असांखे वोट ॾियो असां छा लेकिन माण्हू हींअर बदज़न लॻा पिया आहिनि जेके हुकुमरान धुर आहिनि उन्हनि खां बदज़न लॻा पिया आहिनि छाजे करे त उन्हनि अवाम खे को रिलीफ न ॾेई सघियो आहे महांगाई तव्हांजे साम्हूं हीअ असां कासमाबाद हीअ माना हिकिड़ो सम्झो दिलि आहे असां हिते रहूं था त यकीन करे असांजे साम्हूं गटर जो पाणी आहे असांजा ॿार जेके गटर जे पाणी में था पंहिंजो क्रॉसिंग कनि ऐं घरनि जे भरिसां तव्हांखे किचरनि जा ढेर तव्हांखे मिलंदा हीअ जेको भई सोल्ट मैनेजमेंट सिस्टम जेके अरबे रुपया हिननि ख़र्च कया आहिनि उहे किथे न हीअ सिर्फ़ु ॾेखाव आहे सिर्फ़ु करप्शन करण जो तरीक़ो आहे तव्हां हल्के जे MP खां पुछो हल्के जे MNA खां पुछो त उन कहिड़ा मसइला हल कराइनि तव्हां ख़ुदि हिन कासमाबाद जा रहवासी आहियो तव्हां मूंखे ॿुधायो त पीअण जो पाणी साफ़ अचे थो तव्हां वटि तव्हांजो 6 अरब रुपया ख़र्च थियण खां पोइ ड्रेनेज जो मसइलो हल थियो आहे तव्हांजो करोड़े रुपया रोडनि ते ऐं पार्कनि ते ख़र्च थियण जे बावजूदि हिकिड़ो ख़ूबसूरत पार्क तव्हां ठाहियो आहे का हिकिड़ी UC का अनमोल तव्हां ठाही आहे उहो हिकिड़ो ॻोठ को तव्हां ख़ूबसूरत ठाहियो आहे अॼु बि माण्हू बुख खे मरनि पिया अॼु बि माण्हू दाल वठण जी हुन में सकत कोन्हे अॼु गिहु वठण जी अटे वठण जी सकत कोन्हे अॼु माण्हू इलाज लाइ दवाऊं नथो वठी सघे अॼु माण्हू पंहिंजे बुनियादी सहूलियत ॿारनि जी तइलीम जे लाइ स्कूलनि जा फीस नथो भरे सघे सहूलियत हेल्थ ते वञो त हेल्थ में तव्हांखे माण्हू पंहिंजो इलाजु नथो कराए सघे त कहिड़ी हिननि सहूलियत ॾिनी आहे न पाणी न ड्रेनेज न स्ट्रीट लाइट्स न रोड न रस्तो ऐं रोड बि उहे जेके हिकिड़ी टुटल ठहनि ॿिए ॾींहुं ढहनि अहिड़ी इहा डेवलपमेंट न आहे डैमेजिस ऑफ कासमाबाद आहे डैमेजिस ऑफ सोसाइटी आहे डैमेजिस ऑफ सिंध आहे डैमेजिस ऑफ पाकिस्तान आहे हीअ का डेवलपमेंट न आहे हीअ तबाही बर्बादी आहे हिन तबाही बर्बादी कंदड़नि खे वोट ॾियण में कासमाबाद जे माण्हुनि जो सिंध जे माण्हुनि जो उन्हनि जो बि ॾोह शामिलु आहे जेके पंहिंजे लालच में 5,000 ते 10,000 ते या उन्हनि जो जेको भोतार वेठो आहे चौकीदार उहो 5 लाख 10 लाख 50 लाख वठी उहो पंहिंजे वोटरनि खे विकिणे थो उहो उन्हनि जे अॻियां ग़ुलाम बणिजी थो वञे या माण्हू ख़ौफ़ में कंहिं नथा ॾियनि बेख़ौफ़ ज़िंदगी गुज़ारियो तॾहिं तव्हां कासमाबाद बचाईंदो तॾहिं तव्हां सिंध बचाईंदो तॾहिं तव्हां पाकिस्तान बचाईंदो बुज़दिल थी मरंदो तव्हां पाण मरी वेंदो पंहिंजी क़ौम खे मारे वेंदो सिंध खे मारे वेंदो पाकिस्तान खे बि तबाह कंदो ऐं इहा सूरत हाल कासमाबाद जी आहे सिंध जी बि आहे ऐं पाकिस्तान जी बि आहे उन करे आउं ज़िम्मेवारु ठहिरायां थो त 8 फरवरी ते कंहिं बि सूरत में हर माण्हू ज़िम्मेवार आहे 8 फरवरी ते को वॾेरो को जागीरदार को भोतार को सरमाएदार न हर वोटर ज़िम्मेदार आहे जेकॾहिं हुननि पंहिंजे वोट सां गद्दारी कई वोट कंहिं नाअहल माण्हू खे ॾिनो कंहिं करप्ट माण्हू खे ॾिनो कंहिं जाहिल माण्हू खे ॾिनो अवाम दुश्मन माण्हू खे ॾिनो त सभ खां पहिरियों ज़िम्मेवार उहो वोटर हूंदो उहा मुंहिंजी भेण हूंदी मुंहिंजी माउ हूंदी मुंहिंजी अदी हूंदी मुंहिंजो नौजवान बुज़ुर्ग भाउ हूंदो बुज़ुर्ग मुंहिंजो हूंदो उहे जेके वोट कास्ट करण खां पहिरीं सोचनि त कंहिं अहिड़े गैरतमंद माण्हू खे ॾियनि न विकामण वारे माण्हू खे ॾियनि जेको अवाम जी जंग विड़े अवाम जे लाइ हुजे ऐं अवाम जी जंग विड़ण जी सघ रखंदो हुजे असैम्बली में वञी उते को ख़रीद फ़रोख़्त जो पुरज़ो न बणिजी वञे कासमाबाद शहरी ऐं ॿाहिराड़ी इलाइक़े जा माण्हू हितां जे चूंडियल नुमाइंदनि ते कावड़जल नज़र अचनि था जेके बुनियादी जाइज़ मसइला हल न थियण ख़िलाफ़ PP उमेदवारनि ख़िलाफ़ सख़्त तनक़ीद जो निशानो उन्हनि खे बणाए रहिया आहिनि जॾहिं त लिखियल पढ़ियल माण्हू राय बाबति मुसलत पसंदीअ मां कमु वठनि था ताज़ो थींदड़ जनरल इलेक्शन जूं सरगर्मियूं त हाणे तेज़ आहिनि अक्सर तौरु साॻिया चुग साॻिया लाटूं जॾहिं त पीपुल्स पार्टी जे मुख़ालिफ़ उमेदवार क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो संदराबदी मैदान ते लथल आहे कासमाबाद सॼे सिंधियुनि जो सभ खां वॾो शहर आहे कराची खां बि हाणे सोचींदो कीअं त कराची में बि सिंधी जे सचल में वेठा आहिनि ॿिया भिटाईबाद में वेठा आहिनि या जौहर में चो था शांति नगर में या किथे चकरा ॻोठ में त उहे वरी विच में ॿिया इलाइक़ा आहिनि वरी सचल आहे त वरी विच में ॿिया इलाइक़ा आहिनि ॻुतियल आबादी में हिकिड़ी जाइ ते सिंधियुनि जी एॾी वॾी आबादी हुजे उहा कश्मीर खां वठी कराची ताईं ॿी का बि कान्हे सिर्फ़ु कासमाबाद आहे जिते सिंध जा सभ खां वधीक MNAs MPAs सेनेटर्स ब्यूरोक्रेट्स DCs SSPs वापारी कामोरा डॉक्टर सर्जन वकील सभु रहनि था हैदराबाद जे आसपास 5-6 यूनिवर्सिटीज़ आहिनि जामशोरे में
हिकिड़ी इसरा आहे, ऑटोबान ते यूनिवर्सिटीज़ आहिनि, दर्जन कॉलेज आहिनि। हाणे एॾी वॾी आबादी, एॾा वॾा मौक़िया ऐं वरी एॾी वॾी तबाही, एॾी वॾी बर्बादी। माना जे क्लिफ्टन ते तमामु घणा कॉलेज आहिनि ऐं बहितरीनु मौक़िया आहिनि, त क्लिफ्टन वरी आहे बि ज़बरदस्त, बहितरीनु निज़ाम, बहितरीनु रोड, बहितरीनु कुशादा, बिजलियूं, पाणी, गैस। ऐं जे लतीफ़ाबाद वञी ॾिसो तव्हीं पाण साफ़ ई आहियो, लतीफ़ाबाद जा रोड, रस्ता, पार्क ॾिसो तव्हांखे ख़बर पवंदी त उन जे भेट में कासिमाबाद किथे बीठो आहे। कासिमाबाद में न पीअण जो साफ़ पाणी आहे, न कासिमाबाद में अस्पतालुनि में दवाऊं आहिनि, न कासिमाबाद जे सरकारी स्कूलनि में पढ़ाई आहे, न कासिमाबाद में नवां रोज़गार जा मौक़िया पैदा थिया आहिनि। 2009 खां 8 खां पीपल्स पार्टी 15 साल इक़्तिदार में आहे। कासिमाबाद में का हिकिड़ी यूनिवर्सिटी ठही आहे इन्हनि 15 सालनि में? हिकिड़ी, 2-3 कोन थो चवां, हिकिड़ी यूनिवर्सिटी सरकारी ठही आहे न। कासिमाबाद में हिकिड़ो IT जो कॉलेज खुलियो आहे नओं, जंहिंमें हज़ारे ॿार पढ़नि ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिखनि ऐं वेब डिज़ाइनिंग सिखनि, नयूं ट्रेनिंग्स हुजनि, कुझु बि कोन्हे। कासिमाबाद में का हिकिड़ी अहिड़ी गवर्नमेंट जी वॾी अस्पताल आहे जेको आहे ईअं न चवे माण्हू खे त हाणे मरीज़ ख़तरे में आहे, कराची खणी वञोसि। कासिमाबाद में का हिकिड़ी अस्पताल हुजे जिते पाण पंहिंजी पुफी, चाची, मामे खे वठी वञूं ऐं पोइ चऊंसि त पाण खे ईअं न चवनि बाहि में सड़ी वञे या कंहिंखे हेॾा भॼी पवनि, ईअं न चवनि 2 ॾींहंनि खां पोइ रखी अस्पताल में त हाणे कराची खणी वञोसि। वञो तव्हांखे 2 ॾींहंनि खां पोइ चवंदा कराची खणी वञो। हिकिड़ी कासिमाबाद में अस्पताल हुई, राजपूताना उनखे तबाह ऐं बर्बादु करे कब्ज़ो करे वरितऊं। लैंड माफ़िया जेका पीपल्स पार्टी जो निकाब ओढ़ियो वेठी आहे, उन कब्ज़ो करे उनखे पंहिंजे इस्तेमाल में आणण लाइ अस्पताल तबाह करे छॾी। कासिमाबाद ऐं हैदराबाद जे ॿाहिराड़ियुनि में तव्हां वेंदो, गटर उथिलिया पिया आहिनि। माणकी वसी वञो, छलगरी वञो, मसू भुरगड़ी वञो, हटड़ी वञो, जे वेल ऐं डुमरा ॻोठ जे भरिसां खोसनि जे ऐं ॻोठनि में वञो, तव्हीं पोयां शोरनि जे ॻोठ मोहम्मद बख़्श शोरे ऐं करन शोरे ओॾां उन्हनि ॻोठनि में वञो। उते जेके मिसकिन माण्हू आहिनि, हिकिड़े पासे अरबपतियुनि जूं हवेलियूं आहिनि, ॿिए पासे भुंगियुनि में मिसकिन लंघण वेठा आहिनि। हिननि ॿोॾियुनि में 2022 में 21 में मूं उन्हनि ॻोठनि जे घर घर घिटीअ घिटीअ में धिका खाधा आहिनि। जॾहिं केरु कोन हो तॾहिं अयाज़ लतीफ़ पली जो उनजा साथी हुआ, संध्याणी तरीक़ ऐं क़ौमी अवामी तरीक़ जा भाउर ऐं भेणूं हुआ। उते माण्हू लंघण वेठा हुआ, चौधारी पाणी हो ऐं सरकार गुम हुई। ऐं हींअर बि तव्हांखे ख़बर आहे न त HIV लाड़काणे में सभ खां वधीक हुई, एड्स ऐं 2 नंबर ते हैदराबाद जे ॿाहिराड़ियुनि में हुई एड्स, कासिमाबाद ऐं हैदराबाद में। कासिमाबाद में स्पोर्ट्स जो को अहिड़ो ग्राउंड आहे जिते नौजवान शागिर्द ऐं ॿार वञी क्रिकेट खेॾनि, हाकी खेॾनि। हिकिड़ो ॾहाणी पाण खे पैदा थियो त पाण सभिनी टिपा ॾिना ख़ुशी में। कासिमाबाद में लखे माण्हू रहनि था, को ॿियो ॾहाणी पैदा थिए, को ॿियो क्रिकेटर, हाकी जो फुटबॉल जो रांदीगर, कुझु कोन्हे। कासिमाबाद में इहा लाइब्रेरी जेका 100 साल अॻु में ठहियल आहे, दाऊदपुर लाइब्रेरी, उन में सुबुह जो ॿार दरबदर थी डोड़ूं पाईंदा आहिनि त असांजो नंबर अचे त असांखे कुर्सी मिले। का अहिड़ी ॿी लाइब्रेरी आहे हिते? का अली पैलेस वटि, का नसीम नगर वटि, का संजय मीर बहर, का बुढे खान पालारी में? का शइ कान्हे, कुझु बि कोन्हे। कासिमाबाद में का हिकिड़ी नई इंडस्ट्री लॻी आहे। कराची में, लाहौर में हर महीने हिकिड़ी 2 नई फैक्ट्री थी लॻे। हैदराबाद जी ॿाहिराड़ियुनि में का हिकिड़ी इंडस्ट्री फैक्ट्री आहे। तव्हां हितां खां हलिया वञो वेंदे मटियारी ताईं, जिते तव्हांजा मिट माइट, तव्हांजा हिन पंहिंजे कैमरामैन जा, तव्हांजा ई शागिर्द वेठा आहिनि, इन्हनि जा मिट माइट, भाउर, जिन खे सरकारी नौकिरी न मिली सघे त उहे कंहिं फैक्ट्री में वञी नौकिरी कनि, रोज़गार वठनि। का शइ कान्हे, कुझु कोन्हे। माना हिन सां हशर अहिड़ो कयो वियो आहे जो हीउ छाछरे ऐं नंगर पार्कर ऐं ॾाहिली ऐं सलामकोट खां बि परियां को ॻोठु आहे, ऐं हीउ कश्मोर ऐं कंदकोट खां बि परियां को बलूचिस्तान जे बॉर्डर ते, ऐं हीउ जोही ऐं वाही पांदी ऐं वारे खां परियां को बलूचिस्तान जे दंगनि ते को ॻोठु आहे जिते न रोड आहे, न रस्तो आहे। गटर नलको खोलियो न, नलको खोले तव्हीं पाणीअ जो बुक पंहिंजे चपनि ताईं, नक ताईं आणियो, तव्हांखे गटर जी धप ईंदी त हीउ किथे न किथे नाली ऐं गटर में पाणी मिलियल आहे। हीउ राणी बाग, इन मां अरबे रुपया कमाइनि था, टैक्स में, गाॾियुनि में, टिकेटुनि में, फनलैंड जे ठीकनि में उहे अरबे रुपया खायो वञनि। शींहं जो गोश्त खायो वञनि, गिदड़ मरी विया, बघड़ मरी विया, हरण मरी विया। कासिमाबाद में जेको माण्हू जानवर बेज़ुबान शीखनि में बंदि पिया, उनजा टपड़ खायो वञनि। हिननि त लुटियो आहे। ईअं त लुटण को अंडरवर्ल्ड हुजे का बम्बई जी, सा अची का माण्हुनि खे लुटे। पाड़ेसरी मुल्कनि जी फिल्मुनि में ॾिसंदा आहियूं, डॉन वेठा हूंदा आहिनि, पैसा लुटे वेंदा आहिनि। हीअ ईअं पिया लुटीनि। अमन अमान आहे कासिमाबाद में? अमन अमान किथे आहे? माण्हू क़तल पिया थियनि। फातिमा फुरोड़ जो लाश किथां मिलियो? हुनजो मुर्क जान पीरज़ादो जो लाश किथां मिलियो? कासिमाबाद मां। सिंध में आइस किथे थी हले? कासिमाबाद में। मसू में, छलगरी में, हटड़ी में आइस, चर्स, आफ़ीम, मंशात, नशो, माण्हू ठरो
पान, वात में कैंसर, माण्हू पिया आहिनि बेरोज़गार, बुखिया, लंघण। 2022 में हीअ साल अॻु में जॾहिं मूं घिटियुनि में दरबदर पियो थियुसि, हिकिड़ा सुकल चेहरा, तबाहशुदा मायूं वेचारियूं, बीमार, बुखियूं, नंढड़ा ॿार लंघण, पेरनि में कंडा, नंढड़े 5-7 सालनि जे ॿारनि खे शलवारूं कोन हुयूं, ठलियूं कमीसूं हुयूं ऐं मींहं ऐं गप जे पाणी में बीठा हुआ। इहो हशर कयो आहे हिननि, अहिड़ो हशर दुश्मन बि न करे हा। हिटलर अची कब्ज़ो करे उहो बि अहिड़ो शहर न करे, चंगेज़ खान न करे, जहिड़ो कासिमाबाद सां हैदराबाद जे ॿारड़नि सां हिननि पीपल्स पार्टी कयो आहे। हाणे ॾिसजे त कासिमाबाद जो अवाम वोट कारकर्दगी ते ॾींदो या सण बि सिफ़ारिशुनि ते ॾींदो या सरदार वॾेरा भोतार पीर मुर्शिद ज़ोर आज़माई कंदा ऐं आज़ादु उमेदवार बि हाणे पेर सोढ़ा करे रहिया आहिनि। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त PS कासिमाबाद ते हिक ई घर जे 3 भातियुनि फार्म भरे पिणु देग चाढ़ी आहे। कासिमाबाद तक ते सियासी कलाबाज़ीअ जी मुद, वोटरनि खां मार्कूं वठणु तोड़े ताज़ियतूं आजाणा पटका ॿधणु ज़ोर वठी वियूं आहिनि। सालनि खां वीरान ओताकूं सजाई वियूं आहिनि ऐं ॻाढ़े ॿोड़ ऐं बिरयानी तोड़े चांहि जा दस्तरखान कासिमाबाद तक ते पिणु खुली विया आहिनि। हाणे कासिमाबाद जा वोटर उमेदवारनि खे इंसानी ज़िंदगीअ बाबति बुनियादी मसइला हल करण जी अवलियती बुनियाद ते वोट अखियूं खोले ॾींदा या साॻी तब्दीली में हवा में पंहिंजे वोट खे उॾाए छॾींदा। कैमरामैन शफ़ात नुआणी सां गॾु इमाम अली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।